मोहसिन भाई असांखे इहो ॿुधाइजो आम तौर ते इहो हूंदो आहे त जीअं ई को माण्हू जिम जॉइन कंदो आहे त वरी उहो सम्झंदो आहे बसि इहे शयूं खणण सां ई मुंहिंजी बॉडी वधी वेंदी, खाद खुराक जे मथां एतिरो ज़्यादा उहो कंसीडर नाहे कंदो, त उनजे लाइ तव्हां छा चवंदो? ॾिसो, मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ी त आउं ॻाल्हि क्लियर करियां। फॉर एग्ज़ाम्पल जेको माण्हू एक्सरसाइज़ या जिम नथो करे उन जे लाइ बि पंहिंजी डाइट खे बहितर करणु इलाही ज़रूरी आहे। फॉर एग्ज़ाम्पल उन जे लाइ त तमामु ज़्यादा ज़रूरी आहे, छो जो उहो किथे उन एनर्जी खे या उन खाधे खे यूटिलाइज़ बि न पियो करे, उनखे त वधीक पंहिंजी खाद खुराक जो ध्यानु रखणु घुरिजे। इलाही माण्हुनि जो इहो सुवालु हूंदो आहे त असां जिम करियूं पिया त असांजो वेट स्टेबल आहे, जीअं जिम छॾियूं था त वेट वधी थो वञे, पर उहो एक्सरसाइज़ करण त छॾे ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी खाद खुराक वारी चीज़ुनि खे सुधारींदा न आहिनि, त उन्हनि जो वेट वधी वेंदो आहे। त मेन जेकी इम्पोर्टेंट आहे उहा आहे डाइट, खुराक। प्रोटीन बेस्ड डाइट हुजे। प्रोटीन छा हूंदो आहे? मच्छी, मुर्गी, गोश्त, अंडा, ये सब चीज़ूं प्रोटीन आहिनि। पोइ कार्बोहाइड्रेट्स आहिनि, चांवर, मानी, केला, इहे आहिनि, इन्हनि खे मॉडरेट रखिजे। प्रोटीन थोरो ज़्यादा खाइजे, फैट्स बि खाइजनि, ऐं माण्हू फैट्स खे अनहेल्दी सम्झंदा आहिनि, पर फैट्स बि ज़रूरी हूंदा आहिनि बॉडी लाइ। कहिड़ो कहिड़ो फैट जेको आहे उहो हेल्दी हूंदो आहे? ॾिसो, सभ खां ज़्यादा जेको हेल्दी आहे उहा आहे फिश ऑयल। मतिलबु जेकॾहिं तव्हां मच्छी पंहिंजी खाधे खुराक में डेली बेसिस ते ऐड करियो था, उन खां पोइ आहे पंहिंजो एग जी ज़र्दी, अंडे जी जेका ज़र्दी हूंदी आहे उन में बि हेल्दी फैट्स हूंदा आहिनि। हा, माण्हू उनखे कॾहिं उछलाए छॾींदा आहिनि। जिम में त ट्रेनर चवंदा आहिनि अॻु में त तव्हांखे ज़र्दी माइनस करणी आहे। इहो इलाही ग़लति आहे। असल में उनमें छा हूंदो आहे त थोरो कैलरीज़ ज़्यादा हूंदियूं आहिनि, छो जो फैट में 1 ग्राम फैट में 9 कैलरीज़ हूंदियूं आहिनि, कुझु ऑलमोस्ट एतिरियूं। ऐं पंहिंजो कार्बोहाइड्रेट्स में कैलरीज़ थोरियूं घटि हूंदियूं आहिनि फैट जे मुक़ाबले, ऐं प्रोटीन में थोरियूं घटि हूंदियूं आहिनि। तॾहिं उहो चवंदा आहिनि त मतिलबु फैट जेतिरो मॉडरेट रखिजे या घटि रखिजे त कैलरीज़ न वधनि। पर अंडे जी ज़र्दी इलाही हेल्दी आहे, छो जो सभु न्यूट्रिएंट्स अंडे जी ज़र्दी में हूंदा आहिनि, वाइट में सिर्फ़ु प्रोटीन हूंदो आहे।